अॼु हैदराबाद में भी वुमेन एक्शन फोरम और वुमेन डेमोक्रेटिक मूवमेंट पारा औरत आज़ादी मार्च किया पे वने जो हुन वक्त हैदराबाद प्रेस क्लब पहुतो है जैसी अगवानी इरफान अमल्ला, अमर सिंधु, कॉमरेड मारवी लतीफ़ी, आलिया बख्शल थलो और बियूं करे रहियूं आहिनि। हिते मौजूद औरत अगवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो हुन मार्च जे हवाले सां वधीक छा चवणु आहे। हिकिड़ी दकियानूसी सोच आहे उनखे चेंज करणु, औरत के उहा इज़त मुआशरे में बराबरी हक़ूक़ ॾियणु। जीअं तव्हां ॾिठो वेंदा त छोकिरियुनि खे पढ़ाई जा मौक़ा हिकिड़ा फ्राहम थींदा ई कोन्हनि। जेकॾहिं किथे असीं पंहिंजी फैमिली सां विड़ी करे उन नियाणियुनि खे जॾहिं असीं पढ़ाइण लाइ मोकिलियूं था त उहे कुझु समाज जी हिकिड़ा छा चऊं उन खे हिकिड़ा बीमार माण्हू उन्हनि खे परेशान कनि था। हीअं न गुलशन अतीत में तव्हां ज़रूरु इहो वाक़ियो ॿुधो हूंदो त कॉलेज में वेंदे हिकिड़ी नंढड़ी असांजी नियाणी कॉलेज जी उनखे अगवा करे गैंग रेप करे उनखे एॾो त माना टार्चर एॾो हिरासा कयो विया। छा उहे छोकिरी ॿीहर उन कॉलेज ॾांहुं उन पढ़ाई ॾांहुं उहा आमदा थींदी? औरत मार्च जो असांजे करण जो मक़सदु इहो आहे त असां इहो ॿुधाइणु चाहियूं था त औरत बि इंसान आहे। औरत ईअं न आहे त तव्हां औरत पंहिंजा राइट्स घुरे थी, बल्कि इहो आहे त औरत जा इक्वल राइट्स आहिनि। असां उहो ई चवणु चाहियूं था त औरत इंसान आहे ऐं असांजा उहे ई बराबरीअ वारा हक़ आहिनि जेके कंहिं मर्द जा आहिनि। ऐं अॼोको मार्च असांजो इन हवाले सां बि अहमियत रखे थो त अॼुकल्ह असांजे मुआशरे में जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि सां औरत ते तशद्दुद थिए थो, जंहिंमें जिस्मानी तशद्दुद अची वञे थो, जंहिंमें ज़हनी तशद्दुद अची वञे थो, जंहिंमें असांजी घरेलू तशद्दुद अची वञे थो। ऐं उन खां अलावा अणगड़िया जेके अॼुकल्ह असां वटि रेप केसिस कामन थी विया आहिनि, उन हवाले सां असां उन जे ख़िलाफ़ु जेको आहे सो ही आवाज़ उथारियूं था ऐं असां चाहियूं था त जेंडर डिस्क्रिमिनेशन जेका आहे ख़तमु थियणु खपे। मुतालबा त असांजा इहे ई आहिनि कि औरतुनि जे ख़िलाफ़ु जेको ज़ुल्म ऐं तशद्दुद आहे इनखे बंदि कयो वञे। गैरत जे नाले ते औरत खे मारणु बंदि कयो वञे। उहा अगरि ऑफिसिस में कमु थी करे उते उन सां सेक्चुअल हैरेसमेंट ऐं इन तरह जा अमल बंदि कया वञनि। औरत खे सुठी तालीम ॾिनी वञे, उनखे कॉन्फिडेंस ॾिनो वञे, उनखे इक्वल अपॉर्चुनिटीज़ ॾिनियूं वञे। भले खाधे जी टेबल हुजे घर में या ऐवान असेंबलियूं हुजनि, हर जॻह ते औरत मौजूदु हुजे ऐं उनखे डिसीजन मेकिंग में शामिलु कयो वञे ताकी असां हिन मुआशरे खे मिली करे हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं मज़बूत मुआशरो ठाहे सघूं जंहिंमें अमन हुजे, बराबरी हुजे, मोहब्बतूं हुजनि, इज़तूं हुजनि ऐं जेतिरो त एहतराम असां चऊं था कंहिं बि इंसान खे ॾियो त उहो औरत हूंदे उन इंसान खे बि मिले। सभिनि खां पहिरीं त आउं सभिनि औरतुनि खे हिन आलमी ॾिहाड़े ते मुबारकबाद पेश कंदसि। उन खां पोइ आउं इहो चवंदसि कि अॼु हिन मार्च में हर तबिके जी हर क्लास जी औरत मौजूदु आहे ऐं ही सभु औरतूं इहो ई मैसेज ॾियणु चाहिनि थियूं कि हाणे असीं न इहो ज़ुल्म सहंदासीं, न इहो जबर बर्दाश्त कंदासीं। असीं गॾु निकिता आहियूं, सभिनि भेणियूं गॾु थियूं आहिनि, माइरूं गॾु थियूं आहिनि, धीअरूं गॾु थियूं आहिनि ताकी असांजो फ्यूचर अॻियां सिक्योर हुजे। अॼु जेको आहे औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो पूरी दुनिया में मल्हायो वञे पियो ऐं हिते असांजे अचण जो मक़सदु इहो आहे त असांजूं जेके ॿारड़ियुनि जूं औरतूं या कंहिं बि शोबे जी औरत आहे उहा महफ़ूज़ न आहे। असांजूं नियाणियूं जेके आहिनि उहा तशद्दुद जो शिकार थियूं थियनि ऐं नियाणियुनि सां रेप जा जेके केसिस आहिनि उहे वधी रहिया आहिनि। त असांजी नियाणी किथे बि महफ़ूज़ न आहे, उन जे लाइ असां हिते गॾु थिया आहियूं त जीअं असां आज़ादु थी सघूं, असांजी नियाणियुनि खे तहफ़ुज़ मिली सघे। ऐं ॿी ॻाल्हि आहे इहा कंदड़ त सिंध जे आइन में जेको औरतुनि जे हक़नि जो जेको कानून ठहियल आहिनि उहे सिर्फ़ु कागज़ी कारवाइनि ताईं मौजूदु आहिनि, उन ते इम्प्लीमेंशन थियणु घुरिजे ताकी औरतूं जेके आहिनि उहे असांजूं महफ़ूज़ थी सघनि। औरतुनि लाइ हिते इलाही मसइला आहिनि, बसि असां त सिर्फ़ु बराबरी था घुरूं। जेतिरा मर्द के हक़ आहिनि एतिरा ई औरत के हक़ हुअणु घुरिजनि ऐं हर डिपार्टमेंट में हर इदारे में औरत जो हुजणु लाज़मी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk